बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन तव्हां ॾिसो पिया घोटकी न्यूज़। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं घोटकी भरिसां JDW शुगर मिल रोड ते, जिते ही नंढड़ा ॿा मासूम असां सां गॾु वेठा आहिनि। ही आहे मिठल फ़क़ीर जी दरगाह, जंहिं दरगाह जंहिंजे बाग़ जा ही नंढड़ा गुल जेके आहिनि, जेके गुल असां घोटकी वासियुनि लाइ हिकु वॾी ख़ुशनसीबी आहे, जेके ही नंढड़ा जेको आहे ॻाए करे पूरी सिंध खे झुमाए छॾियो अथनि। माण्हू पके जे माण्हुनि सां वई दिलड़ी आ, असां कचे जा माण्हू पके जे माण्हुनि सां वई दिलड़ी आ, वई दिलड़ी आ थी पई चरी आ, वई दिलड़ी आ थी पई चरी आ, असां कचे जा माण्हू पके जे माण्हुनि सां वई दिलड़ी आ, असां कचे जा माण्हू पके जे माण्हुनि सां वई दिलड़ी आ। साईं, नंढड़नि जो जेको कलाम वायरल थियो हो, हणी धमाका तोखे खणी वेंदो माए, उनजो जेको ID तो वायरल थियो, उहा हुई नियाज़ अहमद चाचड़ जी, जेको नंढड़नि जो चाचो बि असां गॾु वेठो आहे। साईं, तव्हां ॿुधायो त जेको नियाज़ अहमद साहिबु, जेको तव्हां नंढड़नि जो कलाम रखियो, इहो तव्हांजो केतिरनि माण्हुनि ॾिठो, केतिरो वायरल थियो, ऐं ID तव्हांजे कहिड़े नाले सां आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तो, तव्हां उमेद आहे तव्हां ख़ुशि बि हूंदा, पंहिंजे हिफ़्ज़ अमान हूंदा। ऐं नियाज़ हुसैन फ़क़ीर आहियां, ऐं हीअ असांजो हमेशह जे लाइ हर महीने ऐं असांजो प्रोग्राम सूफ़ियाणो थींदो रहंदो आहे। ऐं वेठा हुआसीं असां, न मचो हलियो पए 12 जी राति ई, उन में असां सूफ़ियाणा कलाम त इलाही असां वटि सखीजान भरियल नी। सो ॻाल्हि इहा आहे त हे वीडियो मां चयो क्लिप आहे नंढड़ो, जेको असां खिलियासीं बि सही, वीडियो ते जेको वीडियो वायरल थियो, मज़ा इहा मच काचारी बि हुई। असांजे दोस्त असां वटि इलाही वेठा बि हा, त असां हिन को टोटको पुछा कयोसीं, अड़े तूं बाबा इहो मुज़मिल ॿुधायां इहो कलाम, पोइ करे वॾा धमाका सरे आम ईंदासीं, तुंहिंजे चाचनि खे टांडा, तुंहिंजे मामनि खे टांडा, तुंहिंजे ॻोठ वारनि खे टांडा। हाणे इन मौज़ू जे हिसाब सां हर माण्हू सतायल आहे। असां बि चाचा आहियूं फ़नकारनि जा, बाबा बि हुन, असां कंहिंजा मामा बि हूंदासीं। अहिड़े हिसाब सां इहो असांजी मुंहिंजी ID टिकटॉक तां वायरल थियो वीडियो, ऐं इलाही जेका मूंखे मोट मिली। मां त एतिरो ख़ुशि आहियां। ऐं वॾियूं असांजूं जेको आहे महिरबानियूं जेकियूं आहिनि, जेको छोकिरनि खे तयारु कयो वियो आहे, सखीजान असांजो उस्ताद बशकली चांडियो, जेको हा मौजूदु हो, आहे बि सही, उहो तमामु ख़ुशी में आहे। ऐं इलाही असांखे कंपनियुनि खां फ़ोन बि अचनि पिया, अचनि बि था। राति प्रोग्राम असांजो गुज़री बि वियो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं असां सखीजान तव्हांखे असां तमामु फेसबुक ते ॾिसूं पिया, माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम बहितर वञे पियो, तव्हांजो सुठो मैसेज आहे, तव्हांजो सुठो कल्चर ते आहे। हाणे कल्चर डे आहे ई कल्चर डे, सिंध जो हर साल हर महीने कल्चर डे आहे। पंहिंजो कल्चर डे त बाबा डिसंबर में मल्हायो वञे थो पियो, पर असांजो सिंध वासियुनि जो, असां सूफ़ी जेका आहियूं, असां सूफ़ियुनि जो मतिलबु इहो आहे त असांजो हर ॾींहुं कल्चर डे आहे। कल्चर असां वटि हर रोज़ु कल्चर डे हूंदो ई आहे।